पेश आहे दड़े मां सूफ़ी सारंग अली शाह जी रिपोर्ट। दड़े में प्यार जो परणो करण तां ठटे में 10 ॾींहं अॻु गोलियूं हणी बेदर्दे सां क़तल कयल ॻोठ यूसुफ पलीजो जे रहवासी जोड़े अलाडूनो पलीजो ऐं गुल ज़मीरा मसन जे क़तल में मुलवस बाअसर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पलीजा बिरादरी पारां रऊफ़ पलीजो, मुमताज़ पलीजो, हारून रशीद पलीजो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में पिञारी पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ठट्टो पुलिस बाअसर जवाबदारनि जी धुर बणियल आहे, जंहिं करे क़तल में मुलवस बाअसर जवाबदार अली दोस्त मसण समेत रहियल 3 जवाबदार 10 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त जोड़े जे क़तल में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ मुहैया कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।